अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो। कहाणियूं, लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियों जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची सिंध। किस्त 5। कहाणी सपननि जी सुञ। सुबुह जी ॻाल्हि। औरत बेवफ़ा, दगाबाज़ ऐं मकार आहे। आशा ख़ामोश, उदास, व्याकुल। ख़ामोश छो आहीं? जवाबु ॾे। मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾे आशा। अखियुनि में उल्को। चप फड़कियसि। मुंहिंजी मजबूरी बि त ॾिस शामू। मजबूरी? मां तुंहिंजे लाइ सभु कुझु छॾे आयो आहियां, सभु कुझु ठुकराए आयो आहियां। तूं मर्द आहीं शामू। तुंहिंजे लाइ ईअं करणु आसान आहे। तूं सूरज आहीं, मां चंड जो दाग़। हिकु ग़लति क़दम मूंखे जीवन लाइ गिरहण लॻाए छॾींदो। इल्तिजा। मां आतिश, मां बाहि बिरह जी। मूंसां बहस न कर आशा। मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾे। मूं वटि वक़्तु कोन्हे। थधी दिलि सां त सोच। मुंहिंजे दिलि में जवाला थी टहिके। मां थधी दिलि किथां आणियां? कुझु त सोच, कुझु त वीचार। जेकॾहिं तूं छोकिरी हुजी हा त बकवास बंदि कर। चओ मूंसां भॼी हलंदीअ या न? समाज जी दीवार केराईंदीअ या न? उहो चुपचाप, पाछो, विञायल, थकल ऐं उञायल। फिज़ाउनि में भुणको। मां पंहिंजनि हथनि सां पंहिंजे प्यार जी दुनिया उजाड़ींदसि, पर पंहिंजे प्यार तां पंहिंजे पिता ऐं भाइरनि जी इज़त बलिदान न कंदसि। सुॾका, दिलि जा ज़ख़्म, दिलि जो काओ पुरज़ा, घायल मुंहिंजा गीत। ईअं न चओ आशा। चओ त अॼु मुंहिंजे प्यार जी हत्या कई अथई। चओ त मुंहिंजे प्यार खे फालू उछलाए हयूं अथई। मूंखे सम्झण जी कोशिशि कर शामू। लुड़क। सम्झण जी कोशिशि करियां? तूं खुलियल किताब आहीं आशा। बेवफ़ा, दगाबाज़, कूड़ी। तुंहिंजो प्यार पारस न आहे, हीरे जी कण आहे। मुंहिंजे प्यार जो अपमान न कर शामू। अपमान? तूं मुंहिंजी दिलि टोड़े छॾी, मुंहिंजे प्यार खे झूठी मान तां क़ुर्बान करे छॾी, मुंहिंजे प्यार खे पथर सम्झी ठुकराए छॾी। सोचां थो जेकर उन पथर मां ॿियो ताजमहल ठाहीं आहे, पर न, तूं त बेवफ़ा आहीं। मंझंदि जी ॻाल्हि। औरत बेवफ़ा, दगाबाज़ ऐं मकार आहे। दोस्तनि जा टहक, ख़ामोश। तजसुस निगाहूं। छो, ख़ैर त आहे? अॼु औरतुनि खे एटम बम सां उॾाईंदे छा? उहा आशा हुई न, आशा जेका चवंदी हुई मां तुंहिंजे लाइ पंहिंजे जीवन जी जोति बि उजाए छॾींदसि। तंहिं आशा मुंहिंजे प्यार जो अपमान कयो आहे। कुंदन, कीअं? मूंसां भॼी हलण ते राज़ी नथी। छो, तोसां प्यार न हुअसि छा? कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछी कुंदन। चयईं पिता जी इज़त, भाइरनि जो मान। कूड़ी बकवास। औरत आहे ई बकवास। यादि अथई कॉलेज में अंग्रेजीअ जे प्रोफेसर छा चयो हो? औरत तुंहिंजो ॿियो नालो बेवफ़ाई आहे। पिणसि कंहिं इंजीनियर सां परणाइण जी लालच ॾिनी हूंदसि। अॼु हीला हलाए दामन छॾायईं। शिकवा। मंज़िल विञायल, रस्ता अणांगा ऐं उखा। बुलाए छॾ अहिड़ी बेवफ़ा खे दोस्त, विसारे छॾ त तो कॾहिं कंहिं मकार औरत खे चाहियो। ईअं ई कंदुसि कुंदन, ईअं ई कंदुसि। पर प्यार जे वापार में मां हमेशह फ़ाइदेमंद रहियो आहियां। मूं वांगुरु पंहिंजे प्रीतमा खे आज़माए ॾिस कुंदन। औरत कॾहिं बि कंहिं मर्द सां वफ़ा न कई आहे, पर जंहिंखे मां चाहियां थो शामू सां ईअं न कंदी। उहा प्यार जी देवी वफ़ा जी पुतली आहे। आज़माए ॾिसीसि कुंदन, आज़माए ॾिसीसि। सभु औरतूं तुंहिंजे आशा जहिड़ियूं न आहिनि। शाम जी ॻाल्हि। औरत बेवफ़ा, दगाबाज़ ऐं मकार आहे। मम्मी उदास, ख़ामोश। मुंहिंजे मन जा फाट। औरत भॻवान जी किरियल कला आहे। सहरा जी रुञ ज़ख़्मनि जी पीड़ा आहे। सच थो चईं शामू। मां पागल, मां बाग़ी। सच थो चवां। उहे अखर तुंहिंजा आहिनि मम्मी। तूं जेका ख़ुदि औरत आहीं।
हा मां औरत आहियां पुट, तोखे जनमु ॾिनो अथमि मुंहिंजा लाल, पर कॾहिं बि कंहिंजो कंधु न झुकायुमि। ऐं हुन आशा जी बचीअ मुंहिंजा सभु सपना ख़ाक में मिलाए छॾिया, कूड़ा वाइदा कंदी रही। आशा छिरिक, हा आशा जंहिं लाइ मां बग़ावत कयां, तव्हांखे छॾे ॾियां। अॼु बि तोखे आशा यादि आहे? अजब गुस्सो, हा पर खेसि विसारे छॾींदुसि। तव्हां मूंखे छुड़वाग सॾींदा आहियो न? हा मां छुड़वाग आहियां, आवारा आहियां। ॿुधी थी मम्मी, मां आकाश जो बादल आहियां। शामू शर्म नथो अचे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे? घर ते मुसीबत अची पई आहे ऐं तूं आशा जूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं। घर ते बम किरियो आहे छा? चोट, ज़रब, घाव, असां लाइ त ज़िलज़िलो आहे शामू। तुंहिंजे पिता खे दिलि जो दौरो पियो आहे। भॻवान, जॻ खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं? आख़िर थियो छा आहे? ॿुधाई छो नथी? थियो छा आहे? कमला तुंहिंजे दोस्त कुंदन सां भॼी वई। मुंहिंजी भेण कुंदन सां भॼी वई? काक महल जे किरण जा आवाज़, धरतीअ में ॾार, बादलनि में बाहि।